जुमे जे ख़ुतबे जे दौरान नफ़िल नमाज़ पढ़णु कीअं आहे। जुमे जे ख़ुतबे जे दौरान नफ़िल नमाज़ ऐं सुनत नमाज़ पढ़ण खां एहतियात कयो। छाजे करे जॾहिं ख़ुतबो शुरू थी चुको आहे न, ख़ुतबो शुरू थी चुको आहे त हाणे इबादत खां, नफ़िली नमाज़ खां ऐं सुनत खां तमामु मुस्लमान रुकिजी वञनि। हाणे छा कनि, हाणे पंहिंजे ख़ुतबे खे ॿुधण जी कोशिशि कनि, बाक़ी नफ़िली नमाज़ या सुनत नमाज़ न पढ़ण जी कोशिशि कनि। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अगरि कंहिं इंसान जे मथां कर्ज़ु हुजे त उहो क़ुर्बानी करे सघे थो या न, इन जी डिटेल मां अॻ में ॿुधाए चुको आहियां। जेकॾहिं को बंदो कर्ज़ई आहे त सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो कर्ज़ु जेको आहे नोट कंदव त मुंहिंजे मथां हिन बंदे जो कर्ज़ु आहे, हिन बंदे जो कर्ज़ु आहे, हिन बंदे जो कर्ज़ु आहे, हिन बंदे जो कर्ज़ु आहे। सॼो तव्हां कर्ज़ु हिकिड़ी लिस्ट में लिखंदव ऐं ॿियो जेकी तव्हांखे अल्लाह ताला विसत ॾिनी आहे, मिल्कियत ॾिनी आहे, मसलन तौरु हाणे मुंहिंजे मथां त कर्ज़ु आहे, पर कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे मुंहिंजो कर्ज़ु बि कंहिं माण्हुनि जे मथां हूंदो आहे, त सभ खां पहिरियां कर्ज़ु खे नोट कयो। पोइ वरी जेको तव्हांजो कर्ज़ु माण्हुनि जे मथां आहे उनखे बि नोट कयो, जेकी रक़म कैश पई आहे उनखे बि नोट कयो। तमामु कर्ज़ खे कटण खां बाद में जेकॾहिं तव्हां वटि 4.5 लख या 4,60,000 रक़म बचे थी त तव्हांजे मथां क़ुर्बानी लाज़िम आहे। बाक़ी कंहिं बंदे वटि रुपियो बि न आहे, कंहिं बंदे वटि पैसा कुझु बि न आहिनि, पर इहो बंदो कर्ज़ई आहे, कर्ज़ई बंदो आहे ऐं कंहिं वटि पैसा रहियल बि न आहिनि, पंहिंजी इनकम बि न आहे, पर साथी चओ त साईं अञा मां 2-3 लख जो कर्ज़ई आहे, त कंहिं क़िस्म जो कोई बि क़ुर्बानी लाज़िम न थींदी। साईं ॻाल्हि थोरी सम्झ में आई न आई? त सवली अल्फाज़नि में इहो ॿुधाइणु चाहियां थो, कर्ज़ई जेको बंदो आहे उनजे मथां क़ुर्बानी लाज़िम न आहे। अयामी तशरीक़ कॾहिं खां पाण शुरू कई वञे? 9 ज़ुल्हज। अच्छा, अयामी तशरीक़ छा खे चइबो आहे त अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। तमामु सहाबा खां नक़ुल आहे त साहिबनि फरमाया त असां 9 ज़ुल्हज जी फ़जर नमाज़ खां बाद में अल्लाह ताला जो मुख़्तलिफ़ असां ज़िक्र कयोसीं। पोइ अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहा असां तस्बीह शुरू कईसीं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हुकुम ॾिनो, असां इहा शुरू कईसीं फ़जर नमाज़ 9 ज़ुल्हज जी फ़जर नमाज़ खां वठी करे 13 ज़ुल्हज जी असर नमाज़ ताईं। इहो वाजिबु अमल आहे, मर्दनि जे मथां बि वाजिबु आहे, औरतुनि जे मथां बि वाजिबु आहे। कहिड़े टाइम पढ़णु खपे? हर फ़र्ज़ नमाज़ खां बाद में मुतसिल, हर फ़र्ज़ नमाज़ खां बाद में मुतसिल इहे कलमात हिकु मरतबो पढ़णु खपनि। औरतूं घर में पढ़नि, औरतूं नमाज़ पढ़ंदियूं न, त औरतूं घर में जेको आहे फ़र्ज़ नमाज़ खां बाद में इहे कलमा पढ़नि ऐं मर्द हज़रात मस्जिद में वॾे आवाज़ सां पढ़नि। छाजे करे वॾे आवाज़ मां? छाजे करे त मथां कंहिं साथी खां विसरी वञे। थींदो आहे इंसानु 5 ॾींहं तकबीरात हर फ़र्ज़ नमाज़ खां पोइ हले थी न, त पोइ मुमकिन आहे त इहे अल्फाज़ मथां विसरी वञनि। पोइ आवाज़ में पढ़ण में ईअं थींदो जंहिं साथी खां विसरी वेंदा उहे बि पढ़ंदा। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कयो। ऐं जेकॾहिं कोई बंदो ॼाणी वाणी इन तकबीरात खे छॾे थो त इहो बंदो गुनाहगार थींदो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं कंहिं शख़्स चयो त 1 ज़ुल्हज खां वठी करे 10 ज़ुल्हज ताईं इन 10 ॾींहंनि जे विच में निकाह नथो थी सघे। छा इहा ॻाल्हि ठीकु आहे? निकाह जे लाइ कोई बि ॾींहुं माने न आहे। मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायमि न, हता की घणा माण्हू चवंदा आहिनि त मुहर्रम में बि निकाह न थींदो, घणा माण्हू चवंदा आहिनि न त मुहर्रम में बि निकाह न थींदो। मां साबित कयुमि, अॼु खां 2 साल पहिरियां मां साबित कयुमि त मुहर्रम में बि निकाह थी सघे थो। छाजे करे? निकाह जे लाइ मां ईअं नथो चवां त ज़ोरी मुहर्रम में निकाह कयो, मां इहा तरकीब पहिरियों बि न ॾिनी आहे, पर जेकॾहिं का सिचुएशन बणिजी वञे थी, को माहौल बणिजी वियो, को तरतीब बणिजी वई, त पूरे साल में कंहिं बि हिकिड़े ॾींहं में तव्हां निकाह खे रोके नथा सघो, कहिड़े ॾींहं में बि निकाह करे सघो था। पोइ उहो ज़ुल्हज जो 10 तारीख़ूं हुजनि, इन में जेकॾहिं कंहिं मुस्लमान निकाह कयो आहे निकाह साबित थी वेंदो। मुहर्रम में कंहिं निकाह कयो आहे निकाह साबित थी वेंदो। पर हाणे जेकॾहिं कोई चवे थो त मुहर्रम में निकाह न साबित न थींदो, उहो अचे असां सां ॻाल्हाए, उहो अचे असां सां ॻाल्हाए, असां साबित कंदासीं त अहलुल बैत पूरे साल जे हर हिकु महीने में निकाह कयो आहे। इन जा रेफरेंस मां ॾिना हुया अॼु खां 2 साल पहिरियां, त अहलुल बैत खां साबित कंदासीं त अहलुल बैत रमज़ान जे महीने में निकाह कयो आहे, शव्वाल जे महीने में निकाह कयो आहे,
ज़ुल हज जे महीने में निकाह कयो आहे, महरम जे महीने में निकाह थियो आहे, सहाबा जो थियो आहे, सहाबा जी औलाद जो थियो आहे। साल जे पूरे कंहिं बि महीने में कहिड़ी बि तारीख़ में निकाह रोकियो न वेंदो। वरी प्लस में इहा ॻाल्हि कंदा आहिनि त साईं तव्हांजे घर जो को माण्हू मरी वञे, भला तव्हां निकाह कंदव? त मां चवंदुमि न यार, घर में मयत पई जो पोइ त असां न कंदासीं। चई साईं इन ॾींहं ते ई वाक़िआ करबला जेको आहे मौजूदु थी हुई। त मां चयुमि का वाक़िआ करबला उन जे जेकॾहिं असां पसे मंज़र खणूं था, उहो अॼु खां तक़रीबन 1400 साल पहिरियां थी आहे। ऐं अलाह जे नबी फरमायो त 3 ॾींहंनि ताईं मुस्लमान जे लाइ जाइज़ आहे त उहो मयत जे मथां गम करे सघे थो, पंहिंजे रिश्तेदार जे मथां गम करे सघे थो। 3 ॾींहंनि खां मथे जाइज़ न आहे त उहो गम करे। त इमाम हुसैन जो जेको वाक़ियो करबला में पेश आयो, संगीन वाक़ियो हुयो, ॾुखियो वाक़ियो हुयो। हर हिकु मुस्लमान जी दिलि ज़ख़्मी आहे। बाक़ी इस्लामी कंहिं बि फ़तवा में, कंहिं बि मालूमात में, कंहिं बि नॉलेज में इहो न आहे लिखियलु त महरम में निकाह न थींदो, निकाह थी वेंदो। वरी प्लस में साथीनि खे मां इहा ई बि ॻाल्हि कयां थो त कुझु दोस्त मतां ईअं चवंदो न साईं असां निकाह ई महरम में कंदासीं, ज़ोरी निकाह महरम में कंदासीं, त इहो ज़ोरी बीहण बि ग़लति आहे। ज़ोरी हिकिड़ो कंहिं मथां साथी खे ज़हन में ॻाल्हि हुजे न त असां भाई निकाह ज़ोरी महरम में भला कयूं, ज़ोरी छो कयूं? तरतीब जेकॾहिं अगरि का ठही वई, नोयत ठही वई, कयो था बहितर आहे। बाक़ी ज़ोरी निकाह करण बि बिल फ़र्ज़ कंहिंखे चिड़ ॾियण जे लाइ, त इस्लाम चिड़ ॾियण वारो मज़हब न आहे। इस्लाम शिदत वारो मज़हब न आहे। इस्लाम एतदाल वारो मज़हब आहे। साईं ॻाल्हि सम्झ में आई? हा, न आई त पुछा करे सघो था। साईं शाह अब्दुल करीम बोलड़ी वारे शायदि बुलड़ी, अच्छा इहो किथे आहे? शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी दरगाह ते हर साल 8 ज़ुल्हज ते हज पढ़ियो वेंदो आहे। यार मां कॾहिं नेठो आहे, इहो आहे छा अहिड़ो को? मां ॿुधो बि न आहे। हे कंहिं सुवालु मोकिलियो आहे त असां चयो त ठीकु आहे हिनखे। बहरहाल मां ॿुधो न आहे त इहा दरगाह किथे आहे। हूंदी साईं, बुलड़ी हूंदी हुई साईं। साईं बुलड़ी ॿिए कंहिं ॿुधी आहे? कहिड़ो साईं आहे? किथे आहे? ॿुधल आहे माना, किथे अलाए मथां किथे गार में हुजे, कहिड़ी कुंड में हुजे। बहरहाल हिन साथी इहो सुवालु कयो त उते हर साल 8 ज़ुल्हज ते हज थींदो आहे, छा इहो ठीकु आहे या न आहे? बाबा मुस्लमान जो हिकिड़ो तरीक़ो आहे साईं, बाद में जॾहिं मां सुवालु करे ॻाल्हाए वञा, बाद में विच में जेको साथी ॻाल्हि पुछा कंदो आहे या ॻाल्हाईंदो आहे न, त हिते मेंबर ते वेठा डिस्टर्ब थींदा आहियूं। त जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में नथी अचे, बयानु हले थो, बयानु क्लोज़ थी वियो, अची करे बाद में तव्हांखे हक़ु आहे। मां जेके सुवाल मां पंहिंजी क्लिपुनि में हिकिड़ी दावा बि कंदो आहियां, मुजीब रहमान जेके बि सुवाल जेको आहे रिकॉर्ड कया आहिनि, जेके बि सुवाल रिकॉर्ड कया आहिनि, सभिनी मुस्लमाननि खे हक़ु आहे उन सुवालनि जा जेके मां जवाब ॾिना आहिनि, तव्हांखे हक़ु आहे मूंखां हवालो वठो। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन टाइम ताईं 2000 क्लिपूं मां रिकॉर्ड कयूं आहिनि मसाइल जे बारे में। हिन टाइम बि उन 2000 क्लिपुनि मसाइल मां अगरि कंहिं साथी खे को इख़्तिलाफ़ आहे, को एतिराज़ु आहे, का तशवीश आहे, मुजीब रहमान खे अची करे ॿुधायो, मां उन मसइले ते तहक़ीक़ तव्हांखे करे ॾेखारींदुमि। अगरि उन में इंसान ग़लती जो घर आहे, अगरि ग़लती थी हूंदी, अब हम रुजू कंदासीं मसइले खां। बाबा इंसान खां त ग़लती थी सघे थी न साईं, या नथी थी सघे? मुजीब रहमान इंसान आहे, फ़रिश्तो आहे? मुजीब रहमान इंसान आहे। 2000 असांजा मसइला रिकॉर्ड थी चुका आहिनि। ग़लती हूंदी असां रुजू कंदासीं, ॻाल्हि ख़तमु। पर जेकॾहिं मसइलो ठीकु बयानु थियलु हूंदो पोइ उनखे तस्लीम करिणो पवंदो। त हाणे इहा ॻाल्हि आई त उते जेको बुलड़ी का आहे, उते जेको हज थिए थो, इस्लाम हिकिड़ी हद बयानु कई आहे त हिन पूरी प्लेनेट अर्थ जे मथां हज ऐं उमिरे जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी जॻह ख़ासि आहे, उहा खाना काबा आहे। इन खां अलावा जेकॾहिं कोई बि मुस्लमान पाण खे सॾाए थो कंहिं बि जॻह ते वेंदो, को चए थो मां हिते हज कंदुमि, मां हिते उमिरो कंदुमि, बाबा इहो मुस्लमान न आहे, मुस्लमान जो इहो कमु न आहे। असांजे नबी ॿुधायो त हज जे लाइ हिकिड़ी जॻह ख़ासि आहे। पोइ खणी केॾो बि वॾो मुर्शिद हुजे, वॾो पीर हुजे, वॾी दरगाह वारो हुजे, अगरि उहो चए थो मुंहिंजी हिन दरगाह ते हज पढ़ियो वेंदो या उमिरो करियो वेंदो, कूड़ो कूड़े जो पुटु रहंदो। छाजे करे? मुस्लमाननि जो इहो तरीक़ो न आहे। मुस्लमाननि जो हज काॾे थींदो आहे? हरम जे तरफ़, मके जे तरफ़, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जी तरफ़ असांजा उमिरे जा अहकाम वञी करे मुकमल कंदा आहियूं ऐं कामिल कंदा आहियूं। बाक़ी जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि कोई हज थो करे, पाकिस्तान जे अंदरि कोई उमिरो करे थो या चवे थो हिते असांखे हज जो सवाबु मिलंदो, बाबा इहो मुस्लमान जो तरीक़ो न आहे। पहिरीं ॻाल्हि इहे मूंखे ख़बर न आहे इन मसइले जी।
जेकॾहिं अगरि हक़ीक़त में ईअं आहे त तमामु मुस्लमान बचनि। हे गुमराही आहे, हे ग़लति अक़ीदो आहे, ग़लति नज़रियो आहे, मुस्लमान जो इहो तरीक़ो न आहे। पर अलाह खां दुआ करूं था मथां ईअं न हुजे कंहिं साथी खां ग़लती थी हुजे सुवाल करण में, अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं कंहिं माण्हू चयो त असां पाकिस्तान जे मथां IMF जो कर्ज़ु तमामु घणो आहे, हर हिकु पाकिस्तानी 2 लख जो कर्ज़ ई आहे, छा पोइ उन सूरत में बि असां क़ुर्बानी कयूं? ख़ुदा जा बंदा, इहो कर्ज़ु जेको आहे उहो शहबाज़ शरीफ़ कयो आहे न, असां थोरी कयूं आहे। चाचे जो कर्ज़ु भाटिरे खां छो वठियो वञे? बाबा इहो जेको पाकिस्तानी कर्ज़ु खयो आहे त इहो हुकुमरान खयो आहे न, इन में मुजीब रहमान कर्ज़ई न अथव। मां जेकॾहिं अगरि इंतकाल करे बि वियुमि न त क़यामत ॾींहुं नवाज़ शरीफ़ खां पुछा कयो वेंदो या शहबाज़ शरीफ़ साहिब खां पुछा कयो वेंदो त बाबा कर्ज़ु उन्हनि खयो आहे। कर्ज़ में त ॿ टे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न। इहा ॻाल्हि हूंदी आहे त भाउ हे मां हिन खां कर्ज़ु खणां थो, साईं मुजीब रहमान तूं ज़िम्मेवारु आहीं, अगरि हिन मूंखे टेम ते कर्ज़ु ॾिनो त तूं ॾींदे? असांखां ज़मानत बि न वठी अथऊं बाबा, कंहिं अंग्रेज़ असांखां ज़मानत वठी आहे छा? कंहिं बि हिकिड़ी अवाम खां, कंहिंखां बि न। उन्हनि पंहिंजे एतबार सां कर्ज़ु ॾिनो आहे ऐं कर्ज़ु पंहिंजे एतबार सां वसूल कंदा। हाणे हे त मूंखे अजीब मुस्लमान लॻंदा जेके चवंदा साईं तव्हां मथां बची वञूं असां मथां, असां पाकिस्तान जा कर्ज़। अड़े बाबा पाकिस्तान उहो कर्ज़ ई आहे, तुंहिंजे घर में जेके पैसा पिया आहिनि न लखनि जे एतबार सां तूं क़ुर्बानी कंदी। हा कर्ज़ ई पाकिस्तान आहे। हा इहा ॻाल्हि साईं जी ज़बरदस्त आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा हिकिड़ी उसूली मां ॻाल्हि ॿुधाईंदो, कंहिं इंसान खे को कमु नाहे करिणो, कंहिं इंसान खे को कमु नाहे करिणो न, पोइ चवंदो हिन खां कीअं बचा भला मां, पोइ अटकल पेश कंदो। अगरि कंहिं मौलवी जो, अगरि को मौलवी नथो वणे, अगरि को मौलाना नथो वणे, को पेशमाम नथो वणे न, पोइ हाणे चवंदो हाणे इन खे ख्वार मां कीअं कयां। चवंदो अए बा हे 5-10 मिंट तकरीर मथे थो करे, अए बा हे ॿिए खे ॻाल्हाए थो, हे फ़िलाण खे ॻाल्हाए थो, हे हिन खे ॻाल्हाए थो। अड़े बाबा छा मां हक़ीक़त क़ुर खे बयानु न कयां? छा मां हक़ीक़त क़ुर खे बयानु न कयां? छा मां हदीस खे बयानु न कयां? जंहिं इंसान जे अंदरि को फॉल्ट हूंदो आहे न, अगरि मां उन फॉल्ट खे बयानु कयां त माण्हू खे ख़ार लॻंदी। साईं आहे न आहे? अल्लाह न करे हिन मजमे में जेकॾहिं कोई बि न हूंदो, अल्लाह ताला सभिनी खे हिफ़ाज़त में रखे। अगरि मुंहिंजो बयानु को शराबी ॿुधंदो, मां शराब जे बारे में ॻाल्हि कयमि न, शराबी जे मथां ख़ुदा जी लानत ईंदी, अल्लाह ताला जी कावड़ ईंदी, शराबी अहिड़ो आहे अहिड़ो आहे। अगरि कोई बि शराबी मई तकरीर ॿुधंदो चवंदो मुल्ला जी खोपड़ी ख़राबु थी आहे। अड़े बाबा मुल्ला त सही चयो आहे, मुल्ला कहिड़ो ग़लति ॻाल्हि कई आहे? मां इहा ॻाल्हि कई आहे त बाबा इहा जेकी ममानत आई आहे न, इहा क़ुर खां आई आहे, इहा हदीस खां आई आहे। त इंसानु कॾहिं कॾहिं पंहिंजे तासुबात जे करे बि ॾाढो माण्हू खे ग़लति कंदो आहे, पर एतदाल खे वठो। इस्लाम नालो एतदाल जो, अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बाक़ी जीअं असां पाकिस्तान पब्लिक, असां कंहिंजे अबे जा बि कर्ज़ई न आहियूं। मां सिर्फ़ु कर्ज़ई उनजो आहियां जंहिंखां मां पाण पैसा वरिता आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई न? तव्हां कर्ज़ई उनजा आहियो जंहिंखां तव्हां हथो हथ पैसा वरिता आहिनि। बाक़ी पाकिस्तान ॼाणे ऐं IMF ॼाणे। हा चाचे जो सुवालु भाटिरे खां कॾहिं बि करण जी कोशिशि न कंदा कयो। और मुफ़्ती तारिक मसूद खां पुछा कयो हुयो न, चए मौलाना तारिक जमील जेको आहे अजीब व ग़रीब ॻाल्हि कई आहे। मुफ़्ती तारिक मसूद ख़ानदानी क़िस्म जवाबु ॾिनो, चए यार चाचे जूं ॻाल्हियूं महिरबानी करे भाटिरे खां पुछा करण जी ज़रूरत न आहे। चाचे ॻाल्हि कई आहे, वञी करे चाचे खां ई उते पुछा कयो। ॿी हिकिड़ी मुफ़्ती तारिक मसूद ज़बरदस्त ॻाल्हि कई, चए हिकिड़ो हरमा जेको आहे न ईद उल अज़हा खां 6 महीने खां बाद में मरी वियो। ईद उल अज़हा में ॿकरो उन ज़िबा कयो, उहो ॿकरो जीअं जो ज़िबा करे इन खां बाद में सॼे ॿकरे खे घर खणी वियो। हा छेले में ॾाढो मज़ो आहे, माण्हू ढोर वारो गोश्त ॾेई छॾींदा आहिनि ॿार, पर छेलो कंहिं क़ुर्बान कयो आहे न दिलि नाहे कढंदी। उहो जे सॼो छेलो गोश्त ज़बरदस्त ठाराए करे घर खणी वियो ऐं 6 महीननि खां बाद में हे पाण मरी वियो। हे सिधो जन्नत में पहुतो। अल्लाह ताला हिनखे मोकिलियो जन्नत में। ॾिसो त ॿकरो जेको मां ज़िबह कयो आहे न, उहो ॿकरो जन्नत में टपा थो ॾिए, उहो जन्नत में घुमंदो वधे थो। पर ॻाल्हि ॾिठई त ॿकरे खे 4 टंगूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी टंग ॿकरे खे न आहे। चए फ़रिश्तनि खां पुछा कईं त हे ॿकरे खे भला हिकिड़ी टंग छा कंदा आहे? चए भाई इहा हिकिड़ी जेकी ॿकरे जी टंग आहे न, दुनिया में तुंहिंजे फ्रीज़र में अञा ताईं पई आहे, 6 महीना थी विया आहिनि क़ुर्बानी खे। इहा जॾहिं उते तुंहिंजा घर वारा खाईंदा, पोइ हिते असां खणी करे हिनखे फिट करे छॾींदासीं। हा त क़ुर्बानी जो गोश्त घणा माण्हू साल बि हलाईंदा आहिनि साईं। यार ग़रीबनि खे जेको ॾींदा कयो ऐं ख़ुदा जे वास्ते क़ुर्बानी कयो था। पाउ गोश्त जेकॾहिं सभिनी खे नसीहत थो कयां,
पा गोश्त कोई बि जेको आहे दोस्त ॾिए न वापसि ॾियोसि, हा खणणो न आहे, पा गोश्त वापसि ॾियोसि। जेकॾहिं अगरि तव्हां ज़ाल मुड़ुस जो पोइ त खणो पा। घर में जेकॾहिं भाती कुल ॿ न, तव्हांजी घरवारी ऐं तव्हां आहियो पोइ पा खणोसि। बाक़ी घर में जेकॾहिं अगरि तव्हां 10 भाती हो पोइ घर में जहिड़ो त नाहे करणो न साईं। पोइ जेकॾहिं को दोस्त चवे न हे साईं पा गोश्त, छो साईं लॻे थो तुंहिंजे घर में कुझु गोश्त घटि आहे, हे अबे ऐं अमिड़ खे जेको आहे खाराए छॾियईं। त पा गोश्त दोस्तनि खां वठो, अधु किलो, मां चवंदो 1/2 किलो बि न वठो। किलो ॾियनि था, 2 किलो ॾियनि था, 3 किलो ॾियनि था। ऐं मां तव्हांखे पंहिंजी यार ॻाल्हि ॿुधाए छॾींदो, भला ॿुधाइणु न खपे पर ॿुधाइणु छॾींदो। अल्हम्दुलिल्लाह मां क़ुर्बानी कयमि न, जेको साथी मूंखे पहिरियों ॻाल्हि करे पियो साईं 150 माण्हू अचनि था, पोइ असां हुनखे कीअं गोश्त ॾियूं। असां क़ुर्बानी कईसीं, असां 150 माण्हू खे ॾिनोसीं। मां ॿुधायूं बि न कंहिंखे मां क़ुर्बानी कई आहे। मां पंहिंजो हिकिड़ो बहितर तरीक़ो ॿुधाईंदो, मां ॿुधायूं बि न मां क़ुर्बानी कई आहे। मां ॾिठुमि यार मुंहिंजा दोस्त आहिनि, फलाणा दोस्त आहिनि, इहे ग़रीब गोश्त साल में घटि खाईंदा आहिनि। ऐं पंहिंजी ॻाल्हि दावा सां कयां थो, मेंबर ते कयां थो, ग़लति नथो कयां। हिकिड़े दोस्त जे तरफ़, घर जे तरफ़ मां गोश्त मोकिलियुमि 3 किलो। ॿियो जेको दोस्त हुनजी फैमिली तमामु वॾी हुई, उन जे तरफ़ मां 6.5 किलो गोश्त मोकिलियुमि। ऐं टियों जेको दोस्त हुयो, पोइ जेको बतो पोइ 2.5 किलो थियो या 3 किलो थियो, सिर्फ़ु 3 माण्हुनि खे मां गोश्त पहुचायुमि। मां चयुमि यार कम से कम चङी तरह माण्हू घर में त जेको चङी तरह खाए, हाणे हिन गोश्त ते जेकॾहिं 500 ख़र्चु कंदो, दिलि त ख़ुशि थींदी न साईं हाजी साहिबु, यार हिन गोश्त ते मां ख़र्चु कयो आहे चङो। ऐं साथी बि इंतिहाई ज़्यादा ख़ुशि थी वियो। क़ुर्बानी कई आहे, सभिनी खे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। 4-5 दोस्त आहिनि जेके मुस्तक़ आहिनि, 3-3 किलो गोश्त, 2-2 किलो गोश्त पहुचाए छॾियो, मामिलो ख़तमु। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अच्छा, हिकिड़ो सुवालु आहे आख़िरी बसि। मौलाना नासिर महमूद साहिबु हिकु ॻाल्हि कई त सिंध में 50% मुल्हिद आहिनि, छा उहा ॻाल्हि ठीकु आहे या न? 50% मुल्हिद त न हूंदा, अलबत्ता 20% मुल्हिद पाकिस्तान में, ख़ासि करे सिंध में जेको मौजूदु आहिनि। जेके माण्हू टपा ॾियनि था न साईं हिते मुल्हिद ई न आहिनि, छाजा हिते मुल्हिद आहिनि? हिते साईं मुल्हिद आहिनि, हिते मुल्हिद आहिनि। सिंध में अहिड़ा माण्हू आहिनि जेके अल्लाह ताला जी ज़ात जा इनकारी, ऐं जेके पाण खे मुस्लमान छो कंदा आहिनि। ईद अचे मुस्लमाननि जी, चे बाबा ग़ुलाम क़ौम कॾा ईद करे, ऐं हिंदुनि जी होली अचे, चे इंसानी नाते सां असां ईद मल्हाए सघूं था। साईं ॻाल्हि तव्हांखे सम्झ नथी अचे लॻे थो, या निंड माणियो थी आयो। मुस्लमाननि जी ईद अचे न, चवनि बाबा ग़ुलाम क़ौम छाजी ईद करे, ग़ुलाम क़ौम छाजी ईद करे। वरी जॾहिं हिंदुनि जी होली अचे, हिंदुनि जी सकाफ़त अचे न, पोइ हिंदुनि सां गॾु बीठा आहिनि, उन्हनि खे जेको आहे रंग हणनि हिंदू हिन खे। अड़े बाबा हे हाणे छा आहे? चए साईं हे इंसानियत आहे। बाबा मुल्हिद सिंध जे अंदरि मौजूदु आहिनि। तव्हांखे शदात कोड़ी ॻाल्हि कयां पियो, हिते बि मुल्हिद मौजूदु आहिनि। मूंखे अॼु खां 20 साल पहिरियां हिकिड़े साथी, 20 न 15 साल, कंहिं साथी ॻाल्हि ॿुधाई, चई साईं शदात कोट में हिकु मलून बंदो हुयो, माज़अल्लाह चई उन मंझि आॾो हिकिड़ी ॻाल्हि दावा कई। उन चई त हे चेड़े मुला हे ॿुधा हे छा आहे भला? चए हथ में पेन हुयसि, चए हथ में पेन हुयसि। मूंखे चई हे छा आहे? चए मां चयोमांसि पेन आहे। चए माज़अल्लाह नकली कुफुर। हुन इहा ॻाल्हि कई, चए भला कोई कंहिं पैगंबर खां हे पेन त ठाराए ॾेखार, कंहिं नबी खां माज़अल्लाह हे पेन त ठाराए ॾेखार। चए माज़अल्लाह कोई बि नबी न ठाहे सघंदो। अबा हे मुल्हिद मौजूदु आहिनि हिते। हाणे जेको इहा ॻाल्हि करे थो इहो केरु आहे? हे मुल्हिद आहे न। ऐं तव्हांखे मां पंहिंजी अञा हिकिड़ी पर्सनल ॻाल्हि ॿुधायां थो। असांजो दोस्त यूनिवर्सिटी में कंहिं ज़माने में पढ़ी आयो आहे, जामशोरे वारी में, जामशोरे में जेकी सिंध यूनिवर्सिटी आहे उन जे अंदरि पढ़ी आयो आहे। उते बि काफ़ी प्रोफेसर सभु न हूंदा, चंद जी मां ॻाल्हि थो कयां, उन्हनि जो बि ज़हन जेको आहे उहो मुल्हिद टाइप आहे। हिकिड़े असांजे दोस्त खे मथे में सूरु पियो, उन असांजे दोस्त खे ॿिए हिकिड़े दोस्त चयो त यार मथे ते तूं थोरो दम कराए, यानी क़ुर हकीम जी का जेको आहे सूरत पढ़ाए। चए इहा ॻाल्हि असांजे टीचर जेको प्रोफेसर हुयो न उन ॿुधी वरिती। उन चयो यार कहिड़ी तव्हां ॻाल्हि कई आहे? चए साईं मुंहिंजे हिन दोस्त खे मथे में सूरु पियो आहे, त मां चवांसि थो जेकी मस्जिद आहे न, हिन पेशमाओ खां वञी करे तूं मथे ते दम कराए। अड़े चए अञा चए तव्हां पथर जे ज़माने जूं ॻाल्हियूं था कयो। चए बाबा मथे में जेकॾहिं सूरु पियो आहे, छाजो क़ुर पढ़ंदव? टेबलेट वठी करे खा, चए मथे जो सूरु छॾे वेंदो। टेबलेट वठी करे खा, चए छाजो हे मुला तव्हां हथु रखे करे पोइ फुश था कयो त पोइ छा थींदो? हे पढ़ी करे शुभ करो न त छा थींदो? चए कुझु बि न थींदो। चए पोइ मूंखे हिकिड़ी ॻाल्हि, चए कम से कम असां बि त मुस्लमान आहियूं न। चए मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे ज़हन में आई। चए मां चयोमांसि हुन प्रोफेसर खे, चए साईं मां तोखे अॿे ते गार ॾियां।
मां तुंहिंजी तारीफ़ कयां ऐं मां चवां तूं बहितरीनु प्रोफेसर आहीं। चए तुंहिंजी दिलि जे अंदरि ख़ुशी थींदी न थींदी? चए मूंखे यार ख़ुशी थींदी, छो न थींदी? जॾहिं तूं मूंखे चवंदे साईं तूं सीनियर प्रोफेसर आहीं, तूं में हेॾी वॾी ख़ासियत आहे, हेॾी वॾी क्वालिटी आहे, चए तोखे ख़ुशी थींदी न थींदी? चए बिल्कुलु मूंखे ख़ुशी थींदी। चए ॾिसो इहो त मां अल्फाज़ सिर्फ़ु सटिया आहिनि न, मां सिर्फ़ु तुंहिंजी तारीफ़ थो कयां, तुंहिंजी दिलि छो थी ख़ुशि थिए? यानी इन तारीफ़ ते तुंहिंजी दिलि ते असरु त थिए थो न। चए प्लस में इहो मिसाल मूंखे ॾियणु न खपे। प्लस में जेकॾहिं अगरि मां तोखे पीउ ते गार ॾियां, तोखे माउ ते मां गार ॾियां, गार गंदी शइ आहे, गार बुरी शइ आहे। चए साईं तूं ॿुधाए तुंहिंजो मुंहुं ॻाढ़ो थींदो न थींदो? तोखे खार लॻंदी न लॻंदी? चए यार कहिड़ी ॻाल्हि थो करे, तूं मूंखे पीउ ते गार ॾींदे, तूं मूंखे माउ ते? चए साईं ॾिस गार किनी शइ आहे, गार गंदी शइ आहे, पर हाणे इन मां मालूम थिए थो त गंदी शइ जो बि असरु थी सघे थो, ख़राबु शइ जो बि असरु थी सघे थो। ऐं जेको क़ुर अल्लाह ताला आसमान खां नाज़िल कयो हुजे ऐं जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल कयो हुजे ऐं उन क़ुर जी हर हिकु आयत जे अंदरि बरक़त ऐं नूर हुजे, उन क़ुर जे अंदरि असरु छा कोन थींदो। त असांजी ॻाल्हि हिकिड़ी आहे, जेकी मौलाना नासिर महमूद साहिबु ॻाल्हि कई, 50% हिते मुलहिद न आहिनि, 20% यकीन तौर ते आहिनि, जेके अल्लाह ताला जी ज़ात जा इनकारी ऐं अहिड़ी तरह बाज़ौक़ात इस्लाम जा इनकारी ऐं पैगम्बरनि जा इनकारी इहे सिंध जे अंदरि मौजूदु आहिनि। पर इनशाअल्लाह इन जो ख़ात्मो थींदो। हा, इल्मी एतबार सां, जहालत एतबार सां न, गार गंद सां न, इल्मी एतबार सां, इल्मी डिबेट सां इनशाअल्लाह इन्हनि जो कंहिं हद ताईं ख़ात्मो थींदो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा, इनशाअल्लाह ईद नमाज़ जेकी आहे उहा असां ॿाहिरि ग्राउंड ते 7:45 अदा कंदासीं। सभु साथी पहुचण जी कोशिशि कनि।